शाबाश बाबा सब वण पोखींदा उन्हनि जो ख्याल बि कंदा वेरी गुड अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु खां असां पंहिंजे स्कूल GVP साबू बुरड़े में इन मानसून सीज़न में वणकारी जी मुहिम शुरू करे रहिया आहियूं। इंशाल्लाह अॼु असां 50 बूटा इंस्टॉल प्लांट कंदासीं। उन लाइ असांजो दोस्त कुझु बूटा कढी आयो आहे। हाणे असां हितां खणी करे पंहिंजे स्कूल वेंदासीं ऐं मिक्स में बूटा वरिता आहिनि। कुझु बेद मुश्क आहिनि, कुझु सरिया निम ऐं बबुर बेर सभु मिक्स करे असां इंशाल्लाह उते उॾंदासीं थोरी देरि में। हाणे तव्हां असां पंहिंजी जर्नी स्टार्ट कयूं था ऐं असां चऊं था त हीअ मैसेज लाउड एंड क्लियर वञे पूरे सिंध ताईं त जीअं